नाज़रीन करमपुर में एहतजाज की खबर है जो असां शेयर कयूं पिया। करमपुर लगुरावासी महाराज बिरादरी के पुरित नौजवान शेवाधारी महाराज मीडिया अॻियां दाईंदे चयो त मुंहिंजा सौट रविदास महाराज, अमरदास महाराज ऐं अमरलाल महाराज जेके बासर हुजण करे मुंहिंजे भाउ पहलाज महाराज सां 3 भेरा करमपुर लाड़े ते सब्ज़ी हलाइण तां बिना कंहिं सबब जे विड़िया आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त पहलाज महाराज करमपुर लाड़े ते सब्ज़ी न हलाए असां छो न हलायूं, रोज़ी करणु असां सभ जो हक़ आहे। शेवा महाराज जुड़ियो महाराज जे 3 पुटनि जी नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ पंहिंजी बिरादरियुनि जे चङनि मुड़ुसनि वटि इंसाफ़ लाइ काफ़ी भेरा दांहुं खणी वियो पर इंसाफ़ न थियो। शेवाधारी महाराज जो वधीक चवणु हो त जुड़े महाराज जा पुट रविदास महाराज, अमरदास महाराज ऐं अमरलाल महाराज बासर आहिनि जेके मूंखे ऐं मुंहिंजे भाउ खे मोतमार धमकियूं ॾियनि था। बिरादरी वारनि खे वरी बि अपील आहे त वाक़े जो नोटिस वठी असां ॿिन्ही धोरनि जो फ़ैसिलो कराइनि। वधीक छा चवणु आहे अचो त ॿुधूं था। शेवाधारी लालो आहे गुरुद्वार जे पुठियां मुंहिंजो अबू फौज आहे जंहिंमें 2 भाइरूं असां, जंहिंमें मां सब्ज़ी करमपुर शहर में हलाईंदो आहियां ऐं असांजी अर्ज़ु आहे त करमपुर लाड़े ते सब्ज़ी असांजो भाउ हलाए पियो, रोज़ी करे पियो। असांजा सौटनि जेके जुड़े जा पुट, हिकिड़े जो नालो अमरलाल, ॿिए जो नालो अमरदास, टे जो नालो आहे रविदास। इहे 3 बेवादी मुंहिंजे भाउ खे असां विड़ियानी जी करे वरी मां वॾनि वटि दांहुं खणी वियो आहियां ऐं वॾनि चयो आहे तुंहिंजो फ़ैसिलो कंदासीं। कंदे 3 महीना थी विया आहिनि, हिन टाइम ताईं फ़ैसिले जी फतवा इहा असांजी निकिती आहे तव्हां पाण में भाकर विझो। जंहिंमें जानी थियल मुंहिंजी दुकानु सब्ज़ी जी आहे वरितलु आहे 18 जी भिक्षावाणी जे, उते मां सब्ज़ी दुकानु उते परायो सामान पियो हो, उनमें अची करे उहो सामान बि भॻो आहे। उन्हनि पराई भरपाई करे ॾिनी आहे ऐं मुंहिंजे भाउ खे जेको बेवादी पुटियो आहे उहो हिन टाइम ताईं भरपाई न करे ॾिनो आहे। ऐं असांजे वॾनि जो इहो चवणु आहे तव्हांखे जेको करिणो आहे तव्हां कयो ऐं इन जे वेझे वास्ते न असां न ईंदासीं। हुननि खे बि असां मोकल ॾेई छॾी आहे, तव्हांखे मोकल ॾेई छॾी आहे। ऐं असांजे वॾनि जा इहे हाल हूंदा त असां नंढा काॾे वेंदासीं, असां को न को क़दम खणंदासीं। इहा ॻाल्हि ऐं असां ॿी ॻाल्हि इहा आहे साईं त रोड रस्ते सां अचूं वञूं था, दग पंध हिकु आहे, घर बि हिकु आहे, ॻोठ बि असांजो हिकु आहे, पाड़े में वेठा आहियूं पाण में रस्ते ते। कॾहिं को असांजो भाउ बि हलणु आहे उहो विड़ी सघे थो, कॾहिं उन्हनि जा बि विड़ी सघूं था, कॾहिं उहे बि धमकी ॾियनि था हाणे तूं क़दम खणी ॾिस तोखे ॿुधाईंदासीं। असां 3 चकर वारदात करे हाणे 1 चकर विड़िया उहे त असां मां वॾनि वटि वियुमि, वॾनि चयो बाबा ठीकु आहे तव्हांजो मसइलो हल थी वियो। उन ॾींहुं असां वॾनि जी ॻाल्हि मञे करे असां उन सां ठीकु करे साॻियो असां विया सब्ज़ी हलाइण। वरी बि उन ॾींहुं विड़िया, उन हिकिड़े सां विड़िया, उहे 3 असां भाउ हिकिड़ो, वरी बि उन सां विड़िया। जंहिंमें विड़िया वरी मां वॾनि वटि दांहुं खणी वियुमि त वॾनि इहो चयो तव्हांजो फ़ैसिलो कंदा, जेकी मां ॻाल्हि अॻे तव्हांखे करे वियुमि फ़ैसिलो कंदासीं। कंदे 4 महीना गुज़री विया आहिनि। कल्ह मूंखे फतवा मिली आहे 5 तारीख़ 7 महीनो 2026 5 तारीख़ ते मूंखे फतवा इहा मिली आहे तूं भाउ सां भाकर पा। ऐं मां भाकर पाइण लाइ तयारु हुयुमि, जिते बिरादरी में फ़ैसिलो रखियलु हुयो उते उहो न आयो ऐं उहो छॾे करे भॼी वियो। भाकर बि उन उते न पाता। हिते बि घर असां गॾु थियासीं, जंहिंमें उन चयो मां भाकर न पाईंदुमि, मुंहिंजो नंढो ॿियो पुटु आहे उहो पाए, उहो ठाह करे मां ठाहे हिन सां न कंदुमि। त मां सां छो न ठाह कंदो, उहो मुंहिंजो चाचो आहे, मां हुनजो भाइटियो आहियां, मां हुनजो पुटु आहियां। उहो मूंसां ठाह करे न कहिड़े हिसाब सां उहो ठाह नथो करे। चङा आहिनि 4 वॾा आहिनि असांजा जंहिंजे हथ में मां ॻाल्हि ॾिनी आहे मुंड खां वठी बाबा तव्हां असांजो ठाह कयो, कहिड़े बि हिसाब सां कहिड़े बि तरीक़े सां सुहिणे नमूने ठाह कयो, पर अॻिते जे लाइ जीअं असांजे वारदाता न करनि। ऐं वारदाता थी बि वई त हाणे वॾनि जो इहो चवणु आहे तोखे मोकल आहे, हुनखे मोकल आहे। असांजो इहो अर्ज़ु आहे, इहो अपील आहे अॻिते जे लाइ। तव्हां बि ॾिसो था असां 2 भाइरूं हो 4 पुट सां गॾु, उहे असां मिल्कियत में बि ॾाढा आहिनि ऐं साईं चवां थो विड़नि में बि ॾाढा आहिनि। असां हिदायत कयूं कंहिंखे कयूं।